डिजिटल अम्मा हमारा दुकाने है अम्मा। अरे बा तू कैसा है रोई चला तो अम्मा तू इसका हो तू चांग चंगी बढ़िया ना मुझे तो कुछ करने दो माँ तो नहीं बढ़िया बाबा ना पकड़ तू संग बीमार है ना बा तू बोलियो कौन है मैं आपको मोकलियो मुंहिंजी बीमारी जो सवाल ॿियो को बहानो कोन मिले तोखे मुंहिंजी बीमारी जो ॿुधिया त पोइ इहा अचे हा ऐं हुनखे मरी पवां त मुंहिंजो मुंहुं बि ॾिसण कोन ईंदो अब्दुल्ला हरू भरू अहिड़ो कोन्हे तूं मथे ते कख न रख ऐं सुञाणा तूं पर तूं मेह केॾां गई वो विकिणी छॾी विकिणी आहे मूं सम्झो तूं पटेल खे ॾेई आहे हा त मां मां काहे कोन वियो बरोबर मामा दौड़ी गए इहो सॼो ॾोहो तुंहिंजो आहे इहो तो मूंखे पुछड़ो करायो हा त मामा जो नालो कोन कयो मूंखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजा पाथारीदार खे ॿिया आहिनि मूं हरू भरू हुन शराब सां झगड़ो कयो अधे वीचारे त नाहकी में भरे अरे तूं सुधरंदे कॾहिं इहे जॾा कम छॾींदे कॾहिं अब्बा अलाह तोखे सम्झ अरे तूं मुंहिंजा पैसा केॾां ॾियां मूं खपाए छॾिया खपाए छॾिया पर छा में खपी आहे सची सची ॿुधा हा भरे ॾींदुसि किथां भरे ॾींदे वरी ॿी चोरी कंदे मुंहिंजो पुट आदि चोर कोन्हे अब्दुल्ला आउं तोखे इहो कोन थो चवां त पुट तूं मूंखे पैसा भरे ॾे ऐं इहो थो चवां त पैसा खपी छा में विया इहो हींअर कोन ॿुधाईंदुसि पोइ ॿिए वारे ॿुधाईंदुसि दूर पाए तो मुझे मोता खणी ॿुधाए छॾे ॾींदुसि जॾहिं नक भित था लॻंदुसि तॾहिं वञी हिनखे ख़बर पवंदी निकिरो ॾे था चल था चल था चल माई भागुल असीं तुंहिंजे ॻोठ पिया अचूं हाणे त ख़ुशि आहीं न सच मुर्शिद सच माई भागुल सचे मुर्शिद जी ॻोठ में ख़िदमत चाकरी बि कंदीअ या ठल्ही सदके वेंदीअ अब्बा को पहिरियों भेरो थोरी था चओ मुंहिंजे ॻोठ में सचो मुर्शिद रुगो असांजे ॻोठ में पंहिंजा पेर घुमाए त सही पोइ वेही ॾिसजे माई भागुल साल खां पोइ असीं तुंहिंजे ॻोठ पिया अचूं इन विच में कहिड़ा मिसकिन सुखिया सताबा थिया ऐं कहिड़ा सुखिया सताबा अञा वधीक सुखिया सताबा थिया आहिनि साईं आन ॻोठ जी आहियां मूंखे घर घर जी ख़बर आहे जंहिंजो पुछो त ॿुधायां इहो ख़लीफ़े खे ॿुधाए छॾिजांइ ईअं ई असीं हिननि लाइ दुआ कंदासीं त जेके मिसकीन आहिनि उहे सुखिया सताबा थियनि ऐं जेके सुखिया सताबा आहिनि से अञा वधीक वधीक सुखिया सताबा थियनि साथियो तव्हां सभिनी मुराद जूं ॻाल्हियूं त ॿुधियूं इहा सूरत हाल त ॾाढी ॾुखोईंदड़ आहे असांजे ॻोठनि मां आख़िर इहा जहालत कॾहिं ख़तमु थींदी अलाए हिन में असांजे ॻोठण जो को बि ॾोह कोन्हे को भला असां जेके पाण खे पढ़ियल लिखियल भाषाऊं था सम्झूं तन छा कयो आहे ॻोठण जे लाइ मुराद जो मिसाल तव्हां सभिनी जे अॻियां आहे हिन जी हेॾी सारी कोशिश जो नतीजो कहिड़ो निकितो तंहिं करे नामे थी वेही रहिजे ईअं न दुनिया भली अॻिते तरक़ी करे वञे पर असांजा ॻोठ जहालत जी ऊंदाहीअ में ॿुॾल ई रहनि ईअं न आख़िर छा कजे असांजा तालीम याफ़्ता नौजवान जेके पाण खे ॻोठाणनि भाइरनि सां भाॻियल था सम्झनि उन्हनि जी इहा ज़िम्मेवारी आहे त जहालत ख़िलाफ़ जिदोजहद कनि नाव में दी मौत आहे
असांजो ईमान आहे त हीअ राति ख़तम थी वेंदी ऐं बाख ज़रूर फुटंदी। इहा त नारेबाज़ी आहे दोस्त। ॻोठनि में वञी ॾिसो, अमन अमान जी सूरत हाल केॾी ख़राब लॻी पई आहे। अञा बि मुराद वरी कंहिं चङे हंध ते आहे। जिन ॻोठनि में अमन अमान कोन्हे, जिते ॻोठाणा वीचारा डप में रातियूं जागी गुज़ारनि था, उते बि त माण्हू रहनि था। दादा ॿुधो, हीअ ॻाल्हि सही आहे। जिते लखे हज़ारे माण्हू ॾुखनि सूरनि ऐं डप में था जीअनि, उते असीं रुगो पंहिंजो बचाव ॾिसूं। इहा त ख़ुदगर्ज़ी आहे। न न न, इहा ॻाल्हि हाणे बेमाना थी वई आहे त असीं शहरनि में वधीक महफ़ूज़ आहियूं ऐं ॻोठनि में का सलामती ई कोन्हे। अदा आहे त ॿिन्ही जाइ ते ॻाल्हि साॻी। जेका हालत शहरनि में आहे सा ॻोठनि में आहे। यार, मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे असां पंहिंजे असुल मौज़ूअ ते मोटी अचूं। असांखे इहो सोचणो आहे त मुराद वापसि ॻोठ वञे या न वञे। यार, मुराद जो ॻोठां वापसि मोटी अचणु बेहिमती भॼी अचणु बराबरि आहे। मुराद ॻोठ में जिन हिकु ॿिनि माण्हुनि जूं हमदर्दियूं हासिल करे सघियो आहे, सैदनाम में थी वेंदा। पर मुंहिंजे हिते रहण मां को फ़ाइदो त कोन्हे। अगरि तूं को डॉक्टर त कोन आई जो सुई हणी ॾिसंदे त फ़ाइदो थियो या कोन थियो। यार, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, पंहिंजे एसोसिएशन तरफ़ां हिकिड़ी डॉक्टरनि जी टीम न वठी हलो मुराद वारे ॻोठ में। हा, इहो त पाण सुठो थींदो। पंहिंजे वेलफेयर प्रोग्राम में इहो तमामु शामिल आहे। अॼोकी गर्जाणी में इहा राय ॾियो, मुराद वापसि ॻोठ वञे या रहे। मुराद ॻोठ वञे। त दोस्तो, अॼोकी हिन गर्जाणी में सॼी संगत जी इहा सलाह बीठी त मुराद वापसि ॻोठ ज़रूर वेंदो। ठीकु आहे भाइरो, जेका उहा सलाह सच सच आहे। हिते बि कमु अचे, उते बि कमु अचे। अस्सलामुअलैकुम। मुर्शिद साईं, ही मन ठार आहे। साईं, मूं बकरी भी आंदी है। हाँ, पुठी न जी साईं, हिनजे पुट खे त जिन आहे। साईं, साईं, मुंहिंजे पुट जिन मां जिंद छॾायो साईं। राति तूं पंहिंजे पुट खे हिते वठी अची, असीं भरणो कंदासूं। हाज़िर साईं। साईं, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, ही आरब आहे। अब अच्छा है हड़ में साईं बाजरी आंदी। खणी वञ, असांखे न खपे। अच्छा ख़ान, जी साईं। हिन जे घर में टे गूणियूं बाजरीअ जूं रखियल आहिनि। उन्हनि मां ही आंदो। अरे निभागा ही तो छा कयो? सच्चे मुर्शिद खां का ॻाल्हि निकल कान्हे का। घटि में घटि हिकिड़ी त ॿोली खणी अची। हा, हाज़िर साईं, आणी। सबू, पुट त ख़ुशि आहे न? सचा मुर्शिद, तुंहिंजी दुआ आहे। पटेल साईं, असां हिन खे दुआ कई हुई त कमाई में बरकत थिएसि। वञी ॾिसीसि, सॼो बेशक सचा मुर्शिद, बेशक तुंहिंजी दुआ खपे। मुर्शिद साईं, साबू असां सभिनी में सुठो सताबो आहे। सचा मुर्शिद, पर हाणे पक्को आहे। असली भुलजी बि ख़ैर ख़ैरात न करे सही। हा साबू, खलीवा साईं, सचे मुर्शिद लाइ सिर्फ़ सदको चङो ॾिसंदासीं। आउं हाज़िर आहियां। सचा मुर्शिद, रुगो मुंहिंजी दावत क़बूल कयो। तो सच्चीअ दिलि सां दावत ॾिनी आहे, असीं कीअं न क़बूल कंदासूं। सदक
पटेल जी साईं। तो ही कहिड़ो मास्तर पाण वटि विहारियो आहे? मुर्शिद साईं, मास्तर के मुंह कोन्हे विहारियो आहे, सरकार जो माण्हू, पर आहे अशराफ साईं। सच्चा मुर्शिद मास्तर ॿारनि जा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। असां सभु बेज़ार न थिए, रुॻो पतो लॻंदो वञे। पटेल जी साईं। असांजो इन ॻाल्हि में कुझु न वञे, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, इन मास्तर मां चङाई कान थींदी। अब पटेल तो हिकिड़ो मलंग विहारियो हो, उहो ॾिसण में कोन थो अचे। लौंगला उहो तोखे ॾिसी भॼी वियो। पटेल वाला जे कहिड़ा कहिड़ा नमूना विहारियो वेठो आहे। हा, हाणे सचे मुर्शिद जे आराम जो वक़्तु थी वियो आहे। बाबा हाणे सभु हलो हलो, सभु हलो 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 हलो, शाबाश, हलो हलो। आई माए तू अची वई आहे छा? हा तूं ख़ुशि चङी भली। मूं भाणे तूं माइटनि में महीनो खनि टिकंदी आहे। आई अथई मोलू लठ खणी अची बीह रहियो त हल घर। आई चङी छा पई? मासी बागल जेके तावीज़ कराए ॾिना उन्हनि बाक़ी छा कयो? ऐं पछाड़ीअ में जेको न सचे मुर्शिद फीणो पढ़ी ॾिनो ऐं उन त इहो कमु कयो। माई फीणी जो असर रुगो 4 ॾींहं हलियो। ऐं अती इहो बि शुक्र जो मोलूअ जी दिलि मेड़ त थी। फ़ाइदो कहिड़ो? 4 ॾींहंनि खां पोइ इहा दिलि वरी पत्थर जी थी वई। थी तोखे त आहे रुगो मश्करी। माठ कर, सचो मुर्शिद ॻोठ में वेठो आहे, किथे ॿुधी न वठे। अरे दी मूंखे न को अॻे फ़ाइदो आहे, न को वरी हाणे आसरो आहे। मोलू ॿुधाए पियो त अब्दुल्ला हाणे रहे सचे मुर्शिद वटि थो। तूं दिलि न लाइ, अब्दुल्ला खे मिड़े आसरो आहे। अब्दुल्ला हरू भरू अची छितो थियो आहे। ऐं माई तोखे वरी छा थियो? मंठारे जे पुट वारो जिन तोॾां त कोन आयो आहे? तू कह रही दरका तो नहीं? मूंखे नथो सुञाणी। हाँ जिन्नाती पी रहा। हाँ कंहिंखे कोन मञा। तू कह रही? कोन ॿुधाई, कोन ॿुधाई तूं? कीअं न ॿुधाईंदे? थोड़ो नालो छा है? जबल। तो सादिक खे थो वरितो आहे। हुन मुंहिंजे बचनि खे चिबाटियो आहे। तूं हुनखे कोन छॾींदे? कोन छॾींदुसि। हा हुनजो कंध चिबाईंदुसि, कंध भॼंदुसि। अरे निभागा सचे मुर्शिद खे जवाब कोन्हे। अरे गालियो हीअं कोन मञींदो। ऊंधो लिकायो उथी न पियो। छा थो करी? तूं कह रही?
मास्टर है मास्टर सब छा है बाबा वो सचो मुर्शिद शादी को जिन पियो कढे ये बाहर सारे अचल मुर्शिद साईं मास्टर के चौथे त बाहर निकली वञे हा हूं त छो वञा ही मुंहिंजो स्कूल आहे ऐं त तमाशो थियल कोन्हे मास्टर सम्झी ॻाल्हाए कि मुर्शिद खे वधीक कुझु चयो अथई त चङी ॻाल्हि थींदाई अरे पटे लॻी वियो ताक आहे को तुंहिंजो स्कूल आहे इज़त खां चाहे त मथे वञे त छा कंदे छा कंदे मास्टर पढ़ाई ॻाल्हि में तुंहिंजो छा तोखे जेकॾहिं ॻाल्हि न थी वणे त ॿाहिरि हली वञ लोग वठी वञी हल बाबा हल हल शाबाश हल 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 मास्टर जूं ख़बरूं ॿुधियूं अथई सची मुर्शिद जे साम्हूं थियो अथई तोबह माई तोबह मासी ये मास्टर त को सफ़ा लेखे खां ई लथल आहे अमड़े इन मोए जो दे आचर दिमाग़ ख़राब कयो आहे न त इहे सचे मुर्शिद जे साम्हूं थिए ॻारे न छॾे सा तोबा माई तोबा इहे आहिनि क़यामत जूं निशानियूं मासी इहो मुंहुं मास्टर पिटजी ईंदो पिठी ॾिसजे ऐं मासी सचे मुर्शिद खे त ॾाढी कावड़ लॻी हूंदी कावड़ ऐं कावड़ जी ॻाल्हि ई न पुछ इहो मुंहुं मास्टर भॼी जिंद छॾाए वियो एॾो त सचो मुर्शिद बाहि जे मच में विझी सारे खाक करे छॾी सा तोबा तोबा अला साईं तोबा इन मास्टर जी बायाती का फिटी आहे ॾिसजां त अहिड़ी फिटंदसि जो सॼी दुनिया ॾिसंदी पर अमर मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि जो ख़ौफ़ बि पियो आहे उहा वरी कहिड़ी मासी ॻाल्हि अमर हाणे न ॻोठ जो ख़ैर आहे न ॻोठ वारनि जो ऐं मुठियस पर मासी ॻोठ वारनि वीचारनि कहिड़ो ॾोह कयो आहे अमर जंहिं ॻोठ मां मुर्शिद कावड़जी वञे त उन ॻोठ ते का न का मुसीबत ज़रूर ईंदी हा आउं तोखे ॿुधाए थी छॾियां ऐं मासी मूंखे अकेलो त न छॾे वञे अला साईं तूं ख़ैर कजां अबा मास्टर खे मूं पाण चयो त ॿाहिरि वञ अञा ॿियो छा करे हा मास्टर खे ॿाहिरि वञे तो कमु कयो तुंहिंजी मर्ज़ी आहे त धक हणी मारे विझां था ईअं न तूं कीअं धक हण ॾेसि पर मूं ॾोह कहिड़ो कयो आहे मूंखे त ख़बर पवे अला ॿुधो हिनखे अञा ख़बर ई कान्हे का यार मोलू मास्टर वीचारो शारी माण्हू आहे अब हुनखे हिते जी ॻाल्हियुनि जी भला कहिड़ी ख़बर जीअं वणे थी थो करे ॾाढा मुंहिंजी त ॻाल्हि ॿुधो छा ॿुधूं था अदा मास्टर जी काफ़ी ॻाल्हि न आहे ॿुधणी हा मास्टर तो वॾो ज़ुल्म त मूं सां कयो चाचा मूं ॿियो न त तोखे बि इन महिल अचणो जॾहिं सचे मुर्शिद मुंहिंजे पुट जो जिन पे कढियो ईअं हिकिड़े जीअरे जागंदे माण्हू खे बाहि में साराए मोला बस मास्टर न थिया त सचो मुर्शिद सादिक जो जिन कढी छॾिया चाचा मंठार तुंहिंजे पुट खे जिन कोन्हे तूं हर भरो हथ वठी हुनखे माराए न तूं को सचे मुर्शिद खां वधीक पहुतल आहीं छा वधीक पहुतल आहीं छा मां तोजो ॻाल्हि ॿुधो हाणे चाचा पटेल चाचा सादिक खे जिन कोन्हे हुन वीचारे खे त बीमारी आहे चाचा बीमारी अबा इहो सादिक खे जिन आहे बीमारी तंहिंमें तुंहिंजो छा तूं छो थो परायनि ॻाल्हियुनि में पई बाबा चाचा मुंहिंजो मक़सदु कंहिंजी दिलि ॾुखाइण कोन हो ॻाल्हि ॿुध तुंहिंजी बाबा चङा ई न में थी त तूं सचे मुर्शिद खां माफ़ी वठ माफ़ी पर मूं छा कयो जो हल भरो माफ़ी वठां अबा जेको थियणो हो तो थियो मातर अॻिते जे लाइ तूं पंहिंजे कम सां कमु रख बाबा पटेल तो त अहिड़ो फ़ैसिलो करे जहिड़ो ॻाल्हि में कुझु वञो ई कोन
ॿिली सचो मुर्शिद कावड़ जी हलियो वियो बा हाणे पछो कीअं मूंखे इहा ग़लती आहे बा अबा तूं ऐं मौला बख़्श सचे मुर्शिद खां छुटल आहियो सचे मुर्शिद खां पाण मां बि वठनि था असां छुटल आहियूं था हा हा तव्हीं छुटल आहियो हा उथी साधू पोइ पाण अजायो छा ॿियो असां तव्हांजो फर्ज़ हुयो तव्हां सां ॻाल्हि करणु हाणे तव्हां ॼाणो तव्हांजो कमु करे छा थो नालायक कंहिं चाहे जो हवा पिणे ॾाढी देरि कराए छॾी भला मां वञी उतां करे ॾिसांसि बाबा अची वियो खंगण मां सुञाती छा भाऊ पर चले गए अरे अदा भली करे आए जी करे आ मुझा बाबा भली करे अदा अदा वे मुझा भावे मेहरबानी अदा मेहरबानी अदा खुश है चमो भलो जोर मतारो नौ बनो सब खैर ता खुश है दुआ तबीयत कीअं आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह बाबा आयो त ॿई मतारा पोइ बि हिक ॿिए खां पुछियो पिया चई के जाएगी अला भला हो अधी चाक आहे त चाक पर छा भाऊ ॾींहुं राति अब्दुल्ला जो गार लॻो पियो आहे बस अदा औलाद खे अल्लाह साईं ॾे भाऊ सिकी पिनी हिकिड़ो पुटु मिलियो पर उन बि असांजा आंडराणी साड़े रखिया भला इहो घर अचे कोन छा न अलाए जे चवनि था त मुर्शिद जे उतारे में इहो मवालिन सां गॾु वेठो आहे अलाह बचल तूं ई ॾाढो मुड़ुस जेकॾहिं ॻाल्हि कंदुसि त तूं कावड़जी पवंदे भाऊ आचर तूं ॻाल्हि कर कावड़ बसि कोन इहो जवान औलाद तेरी सख़्ती ठहे कान थी तो हुनखे घर मां कॾहिं चङो कोन कयो आहे भाऊ आचर ॻाल्हि छा आहे हुन कमु अहिड़ो कयो अञा त मूं हुनखे जेल में कोन विझरायो तूं त मूंखे बि जेल में विझाइण लाइ संभरियो आहे भाऊ भाऊ आचर ॿिली मूंखे वॾी छा थो करी भाउर ई पाण वे वे मुंहिंजा वे ग़लती मुंहिंजी भाऊ मूं तुंहिंजी मेह वराए आंदी आहे में हा एवो आहे त मोदी खे ॾिनमि सा ॾिनमि वराए कोन वठंदुसि हा भाऊ तूं पंहिंजी भेण खे जेका शइ वणे वञी वञी ॾे पर इहा मेह तो नाहकीअ में भरी आहे इहा मेह मुंहिंजे हाव ते बार बणियो बीठी आहे ॿिली वापसि वठ बसि अदा जे ॻाल्हि में तूं राज़ी हुजे अमा भाऊ बचे जे लाइ मानी तयारु कर शाबाश जी बाबा अदा ॾाढो सुठो थियो तूं अची वे मूंखे दिली ख़ुशी थी आहे लोग तुंहिंजे ॻोठ जा सभई माण्हू सचे मुर्शिद खे मञी रुगो तूं नथो मञी भाऊ आचर ॻाल्हि छा आहे हुन कमु अहिड़ो कयो अञा त मूं हुनखे जेल में कोन विझरायो तूं त मूंखे बि जेल में विझाइण लाइ संभरियो आहे भाऊ भाऊ आचर ॿिली मूंखे वॾी छा थो करी भाउर ई पाण वे वे मुंहिंजा वे ग़लती मुंहिंजी भाऊ मूं तुंहिंजी मेह वराए आंदी आहे में हा एवो आहे त मोदी खे ॾिनमि सा ॾिनमि वराए कोन वठंदुसि हा भाऊ तूं पंहिंजी भेण खे जेका शइ वणे वञी वञी ॾे पर इहा मेह तो नाहकीअ में भरी आहे इहा मेह मुंहिंजे हाव ते बार बणियो बीठी आहे ॿिली वापसि वठ बसि अदा जे ॻाल्हि में तूं राज़ी हुजे अमा भाऊ बचे जे लाइ मानी तयारु कर शाबाश जी बाबा अदा ॾाढो सुठो थियो तूं अची वे मूंखे दिली ख़ुशी थी आहे लोग तुंहिंजे ॻोठ जा सभई माण्हू सचे मुर्शिद खे मञी रुगो तूं नथो मञी मास्तर भाऊ तव्हांजो त हिकिड़े ई मौला ते ईमान आहे बाबा चइबो त पूरे ॻोठ में रुगो तूं ई सम्झो ऐं ॿियो अरे मास्तर यार ॻोठ वारनि खां पुछी ॾिस उहे चवंदा त आऊं खयल आहियां निकमो आहियां सफ़ा जाइल ॼट आहियां भला ॿुधे उस जी का ख़बरचार हिते कोन्हे छा न हिते त कोन्हे तोखे पढ़ण जा थोरी भॼी विया इन करे कोन पियो पुछा कयां इन करे पियो पुछा त मुंहिंजो मंझिस ॿियो कमु आहे
अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अरे खुश चई चा चंग बल्लो खैर हाल है जो कीअं भुलिजी पियो आहीं? बस यार घुमी फिरी आयासीं। साईं कहिड़ी ख़बर चाल है? ख़ुशी वेठायो खैर दुआऊं ॿियो सभु ख़ैर आहे? फर्स्ट क्लास। भाया थो त मास्टर मुराद तूं आई? जी लॻे थो त अव्हां सां अॻु मुंहिंजी मुलाक़ात न थी आहे। मुंहिंजो नालो इक़बाल आहे। रईस धणी बचखाने ॻोठ में मास्टर आहियां। हा ॾाढो सुठो। मास्टर वॾा ख़ुशि आहीं? चङो भलो। दुआऊं तूं ख़ुशि वेठो आहीं? ॿियो सभु ख़ैर आहे? भई पटेल ॾिसण में कोन थो अचे? घर वियो आहे। आउं वियो त आउं सड़ी थो अचां। हा ॾिसीं सॾे अचीं। तूं शहरी माण्हू हिते कीअं अची फाथो आहीं? अदा असीं चंड ते कोन था रहूं, असीं सभु साॻी धरती ते रहूं। ॻोठ बि असांजा पंहिंजा आहे। इहो त ठीकु आहे, पर शहर जे माण्हू खे ॻोठनि में कहिड़ो मज़ो ईंदो? अदा ॾिस न का शहर जी मखलूक का बि आहे ऐं न वरी ॻोठाणी मखलूक का बि आहे। सभई इंसान पाण में बराबरि आहिनि। भला तो वारे स्कूल में शागिर्द घणा आहिनि? शागिर्द त हिकिड़ो बि कोन्हे। यार पोइ त वॾे मथे जे सूर खां छुटो पियो आहीं। ॿारनि खे पढ़ाइण मथे जो सूर आहे छा? ॿियो वरी छा, मथो हणी हणी थकी पओ त बि सम्झनि असुल कुझु बि कोन था। हा त पोइ तूं मास्तरी छो कई, वञी का ॿी नौकिरी करी आहे? यार मूंखे त पुलिस में नौकिरी करण जो ॾाढो शौक़ु हो, पर रईस हाली मास्तरी वठाए ॾिनी आहे। वाह, जेकर रईस एतिरो असर रसूख वारो आहे त पोइ वरी घणी कोशिशि कर। यार दुआ कर त रईस रुगो इलेक्शन में खटी अचे त पोइ असुल पको आसरो आहे, पको। असां ॼणनि जी मिली भारत हुजे। यो ख़बर कायो कवियो? मुर्शिद, रईस धणी बख्श खान जो न्यापो आयो आहे त इलेक्शन में मदद करियो। असीं त हर भेरे संदसि मदद कंदा आहियूं। रईस चयो आहे त आउं पाण अची हाज़िर थींदुसि। रईस असां वटि हली अचे या असीं रईस वटि वञूं, ॻाल्हि साॻी आहे। मुर्शिद, पोइ रईस जी मदद लाइ कहिड़ो हुकुम आहे? अञा वक़्तु पियो आहे। रईस खे तकड़ छो थी आहे? साईं, रेस खे चई मास्टर जी त बदिली करायो। अरे तके जे माण्हूअ लाइ मां रईस खे तकलीफ़ ॾियां? मूंखे मास्टर ते उन राति अहिड़ी कावड़ आई जो अरे पोइ तो मास्तर खे छा कयो? सचो मुंहिंजो हुकुम कयां, मास्टर जे मथो भञी रखां। अब्दुल्ला ऐं मौलूअ खे मूं ॾिसी छॾियो, ॿई चक हो। अरे मास्टर खे दसे मार ॾियो आहे, पोइ बि आउं वेठो होसि। आउं घटि कोन करियां, पर मामा जे करे मुड़ी वियुसि। अरे मामे, सचे मुर्शिद खां वधीक आहे छा? इहो सभु कुझु पटेल जे करे थियो आहे, न त मास्टर खे मजाल आहे। अरे धारियो माण्हू पढ़ाए राज में एॾी दिलि कीअं कंदो? अरे सचे मुर्शिद सां फिटाई अथनि, बाक़ी सेलिंग ऐं पाण बि कोन हूंदा। हा, असांजी पिट ॿिन्ही खे साड़े रख करे छॾी। सचे मुर्शिद जी पिट सां जेके सड़िया से वरी सावा कोन थिया। चाचा पटेल, ओ चाचा पटेल। उस्ताद आई क्या? अच्छा चाचा पटेल कोन्हे छा घर में? न, बाबा तलाटी के डाले हुआ। हाँ, चलो तो पोइ हलां।